जिंदगानी आनी जानी, जिंदगानी आनी जानी, जैन जी यह कहानी, जैन जी यह कहानी। खाओ पियो मौज मनायो, खाओ पियो मौज मनायो, पर कहीं जो न दिल दुखायो, पर के जो ना दिल दुखायो। छोटा साथे केड़ो भरोसो, साथे केड़ो भरोसो, साथे केड़ो भरोसो। तू निकला थी कि ना? केड़ो भरोसो, साथे निकला थी कि ना? छो साथे केड़ो अरे निकल भरोसो। उठे पागल का खाजी। हेलो चलिया नानक शाहजी उठ तंहिंखे लॻंदी न काई चोट सवे वेरी वरनि लखे दुश्मन थियनि जंहिंखे नानक शाहजी ओट लॻंदी न काई चोट। ओ कुंवार मिठड़ी कुंवार चांहि ढुक त प्यार। अरे ओ चंडी निभागी किथे वञी सुम्ही आई? सुबुह थी वियो न सवड़ जी वेठी आ। असां सिंध में हूंदासीं त सुबुह जो 5 बजे उथी चंड हलाईंदासीं, न त सस घुटो अची ॾे तो भां वई अॼुकल्ह जी नुंहरूं। हरिओम मामा हरिओम। हरिओम हरिओम पुट अची वे मॉर्निंग वॉक तां। हाँ अचूं हा ॾिस मॉर्निंग वॉक करी तो त कीअं पिट फाट लॻो पियो आहे। मां तुंहिंजी आसीस आहे। हा सुबुह जो बि मॉर्निंग वॉक कंदो कर, शाम जो बि मॉर्निंग वॉक कंदो कर। शाम जो मॉर्निंग वॉक? हा पुट मॉर्निंग वॉक करण सां ये ब्लड जा प्रेशर ऐं मिठा पेशाब वग़ैरह कोन थींदा आहिनि। अरे पर मां शाम जो मॉर्निंग वॉक कान थींदी आहे, शाम जो थींदी आहे इवनिंग वॉक। हा ठीकु आहे उहा ई वॉक कंदो कर। हाँ कंदुमि हा। हाँ तुंहिंजी तबीयत ठीकु आहे न? हा अच्छा चांहि वांहि पीती ते? न किथे पीती आहे तुंहिंजी उहा कुंवार अञा उथी कोन्हे। छो? ज़ाल तुंहिंजी चांहि ठाहे ॾे कोन थी ॾे, सुम्ही पई आहे अञा। शांति जो सुम्ही पई आहे? हा अरे हाणे ॾिस वीचारी रात जो देर सां थी सुम्हे, वो सीढ़े गए हैं न। हा जीजा जी छत पर हैं, सावधान इंडिया, क्राइम पेट्रोल। हाणे बेचारी बि थी वई राति जो देर ताईं टीवी बि ॾिसे थी ऐं उथी बि कोन्हे। हा तूं त ईअं कर टीवीअ जो रिमोट ॾीस हुनखे ऐं पंहिंजो रिमोट बि ॾेई छॾीस। अरे हमारी तो ये न चो, मां पंहिंजो रिमोट छो ॾियांसि हुनखे? ॿियो न त छा ॾेई छॾियो अथईसि हुनखे। चङो मां तुंहिंजे लाइ हिकु ज़ोरदार चांहि जो कप ठाहे थो अचां। न न मतां चांहि ठाही छो? मर्द कमु कंदा आहिनि छा? तुंहिंजो बाबो उबतो कोप बि सुबुतो कोन कंदो हो ऐं तूं ईअं चांहि ठाहींदे त तुंहिंजे मथे ते वेही नचंदे। अरे हाणे खलो त थिए ई भलो। मां हाणे खले खणण जो ज़मानो कान्हे को, उहो ज़मानो ॿियो हूंदो तव्हांजे टाइम जो। अरे तॾहिं बि चङा ई हलीस थोरो पकाई कर। अच्छा चङो पकाई कयां थो, मां उथारियां थो। हा उथारी। हा अरे शांति शांति आए छा छाए सुबुह अञा हाणे थी आहे साईं जी ऐं शांती शांती शांती। माण्हू को भगवान जो नालो खणे की शांती शांती शांती। अरे भगवान जो नालो खण पर तूं अम्मा खे चांहि कान ॾिनी आहे? मिले थी अम्मा खे भी चाय मिले थी। अञा साईं जो सिज हाणे निकतो आ, माण्हू को उथे निंड खुले बुर्श करे चाय पिए, मिले थी अम्मा खे भी चाय भाई मिले थी। अरे सवागी 8:30 थिया आहिनि, अञा सुबुह जो हींअर थियो आहे। ॾिसो मां ॿाॾे वेठी हुई चांहि लाइ। हाणे अम्मा वीचारी भी थी वई। हाणे त बस कयो मां खणी थी अचां चाय, इजोदी खणी अचां। हा जल्दी सुबुह हाणे छा पुट हीअ एतिरो वाका छो पई थी करे? हिनजो नालो शांति केरु रखियो? अरे हमारी साण तूं मुंहिंजो मुंहुं न खोलाए। हा इन जो नालो तो ई शांति रखियो हुई। अरे उहो त इन करे रखियो जो हिनजो नालो हुयो लक्ष्मी हा। ऐं असांजी ॿुआरी फड़छन वारी जो नालो बि लक्ष्मी। हुनखे सॾु कयां त हीअ अची मथे ते बीहंदी हुई ऐं हिनखे सॾु कयां त हूअ अची बीह रहंदी हुई। मां सम्झो शांति नालो रखंदासीं त घर में शांति रहंदी, पर इहे त फाटल धुइल रुगो पई थी वाका करे। अम्मा थोरो आवाज़ तेज अथसि, बाक़ी ठीकु आहे। हा बसि बदल पियो खणंदा। अरे बदल कान थो खणां मां, हाणे ॿुधायां थो तोखे बसि। अब चांहि ठाराई जल्दी खणी अच। ठाहे पई तूं आराम सां वेह। हा मां अचां। हा
बॉलिंग कराए तेरी छाई चरिया छोरी आया तो जा हमेशा माई बॉलिंग करना तू आमिर खान जो डायलॉग ना बुझो थी मारी छोरिया के छोरों से कम है आमिर खान उते भी करे बॉलिंग कराए ना तो कढाए ना तुझो दंगल है अरे बॉलिंग कराए चरियो बॉलिंग करा ये बॉलिंग करने मारू चरे चरियो कंदे खट ठीक है। खट 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 आउट आउट अरे हाय कोई ना ना मां तू तो धोनी निकली धोबी ये धोबी वाली केड़ा धोबी ना मां धोनी भाई धोनी इंडियन क्रिकेट टीम जो सभिनीनि खां वॾो खिलाड़ी आहे हाँ हाँ मां घनश्य के ॾिठो आहे टीवी पे ॾिसंदो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए ये 11 माण्हू हिकिड़ी बाल जे पुठियां छो पिया घुमंदा आहिनि पंहिंजी बाल कोन अथनि छा चुन्या लॻा पिया आहिनि ऐं हा हू अछो कोट पाए डॉक्टर ईअं हथ मथे करे छो बीठो हूंदो आहे अम्मा वो डॉक्टर ना हूंदो आहे हूंदो आहे अंपायर उनके भगवान पनिशमेंट ॾिनी आहे हथ मथे करण बीठण जे लाइ छोकियूं ॿार खे पंजनि कंदा आहिनि अगर के परेशान करना है अगर तू मूंखे परेशान कई या पिंकीअ खे परेशान कई त भगवान खे चई सघंदू तोखे पोइ पनिशमेंट ॾींदो पोइ इहो करे भजन ॻाईंदा आहिनि हल मस्करी तो करे हल ये रांदि न कयो मां थी रांदि सेखारियां हले हाँ ये ताड़ियूं जा दूध धाणा चुला पुराणा चले चले मेंढी राजा जी किथे मंगे थी लो मुंहिंजी मंगनी थी कराए छा अला ना पैदा कोन थियो धरती मां अंगूठे जेतिरो लॻो पियो मंगायांसि थी हिनखे छोकिरी खपे त पोइ केरु चए पियो किथे मंगे थी राजा जी धीअ त पोइ तोसां थी मंगे त पोइ हाणे न उल्टी सीधी ॻाल्हियूं न कजांइ तूं बॉलिंग कर हाणे भई अम्मा बांदर कदी बांदर जी भी बॉलिंग शादी थी दिया तूं बॉलिंग कराए खाने अल्लाह अरे मतो ही वजी चजो अरे यार घोड़ो थी वियो ॾिस मतो ही वजी चजे शांति करो शांति छाजो घोड़ा है छाजो अरे किसने ना अम्मा की मम्मा छाजो अम्मा अम्मा छाजो के ढकलो दिया। रांदि करे घोड़ो थी पियो आहे ते शादी सका थके कोई घोड़ो कोने अजाई दादा हेडी जड़ियूं कर तोखे त घोड़ो मुंहिंजो ॾिसण बि कोन ईंदो ॿारनि खे सम्झाई कोन्हे घोड़ो कोन्हे हाणे ॿारनि खे ईअं पिटकूर सुठो थो लॻे कुझु कोन थियो आहे मां सम्झाई ॿारनि खे दवा खणी अची शांति लॻाए मन में खड़ी जी वञ जल्दी खणी थी ता भई ऐं तव्हां हिते अंदर छा पंदा रांदि कयो कमरे में हा भाई न जाई हिन चई हलो ॿाहिरि हलो पापा ॿाहिरि वेंदासीं त हो छिती हो मीना आंटी आहे न त हो असांखे चक पाईंदी ओ बाबा तने वो खिड़की ते बीठी हुंदिया औ ता हेठ बीठा हुंदा अरे ते बेटा साइड में रांदि कयो हा उन जे घर जे थोरो परते रांदि कयो मैदान आहे न बस साइड में अरे काने पापा काने अच्छा वो साइड में रोड ते वञी रांदि कयो हलो, ठीक आहे। जल्दी हलो हलो अरे पुट हिननि खे सम्झाई त ॿाहिरि वञी रांदि हा कर चवां ॿाहिरि मैदान आहे हा न हा ठीकु आहे मां हलां थो है न हा हा अरे ॿाहिरि मैदान बि किथे आहिनि ॿारनि खे रांदि करण लाइ मैदान हूंदा असांजे सिंध में अरे ई लीडर मूंखे मिले ॿुधाइणा मुंहिंजे पुट खे छो पई पापा ये चक्का पाई दिया तूं त बिल्कुलु चुप करे वे सॼो ॾींहुं बसि संदल ते चढ़ी वेठी आहियां तोखे पतो अथई तुंहिंजा ॿार छा था करनि छा कनि अरे अॼु बि मुंहिंजी दरी जो कांच भॼी विया आहिनि तुंहिंजा ॿार अरे थोरा चरिया आहिनि थोरा चरिया आहिनि त थोरा चरिया आहिनि त पंहिंजे घर जो भॼनि न मुंहिंजे घर जो छो भॼनि था भाभी एतिरा चला कर मतलब मां चवां थो त वीचारा थोरो लॻी वई हुननि बाल तव्हां माफ़ करे छॾियो हलो 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 पापा जो रिजल्ट आयो पापा अच्छा रिजल्ट आयो हेरा पापा जोरा मुझे आज रिजल्ट आयो पापा जोरा ॾिस तुंहिंजो रिजल्ट आयो न अॼु हा ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि कान खोले जे तूं पास थियो हुजी न त मूंखे पापा चइजां न त मूंखे पापा न चइजां सम्झे न वो पापा न चवा न हल भाई गंजो मां ॿाहिरि वापसि केरु मां ख़राब अरे वो चए छा तूं घर छो थो चए मूंखे अम्मा अम्मा ही वठो चाय वठो हाणे हींअर चांहि खणी आई आहीं नेरनि केॾी महिल खणी ईंदी अरे खणी थी ता इचो देर लॻंदी आहे त नेरनि में ॿुध नेरनि में छा ठाहे खणी ईंदी हा। सचे घीअ जो सीरो ठाहिजांइ ठीकु ऐं आहे। हुन में ड्राई फ्रूट मुठियूं भरे विझजांइ चङी तरह ठीकु आहे हाणे ॿियो बि ॿुधाए थी छॾियां रुगो सीरो वरी खणी ईंदी कलाक खां पोइ हा। हुन खां पोइ खीर काढ़े रखजांइ काढ़े काढ़े अधु कजांइ हुन में बि विझजांइ बादाम छुआरा चङी तरह ठीकु आहे। वञ जल्दी खणी अच
ॿुधायो साईं हाणे पुराणी भित खे केतिरो बि रंग कर प्लस्तर को नई थी पईंदी जो खाजा पिस्ता खाई असांजी अम्मा जवान थी वेंदी छाजी बुड़ बुड़ पई थी करे ना अम्मा न बुड़ न पई कयां मां त यादि पई कयां कि तव्हांजे सीरे में ऐं खीर में छा छा विझणो आहे जल्दी कर जल्दी हाँ, न हाँ। त देर थी थिए वरी इच्छो आयो अम्मा इच्छो अरे चल डार्लिंग आज तुझे मैं अपनी अम्मा से मिलवाता हूँ क्या यार कितना अच्छा भोपाल शहर है पर जब देखो तब आज मासी से मिलवाता हूँ आज चाची से मिलवाता हूँ आज दादी से मिलवाता हूँ अब आज अम्मा से मिलवाता हूँ अरे ये अम्मा बहुत मस्त है इनसे मिलके ना तेरी तबीयत खुश हो जाएगी चल आ जा बुड्ढे, बुड्ढे भाई। अरे आ जा यार चल हरिओम अम्मा हरिओम हरिओम पुट क्या है ठीक है हो हा हा सुञाता उन मूंखे हा छो न सुञातो माए मुंहिंजी बेड़ेतीअ जो पुट शीतल आई न हाँ बराबर बराबर सुञाता बता छोरे खे किथे खणी पियो थो घुमी छोकरो कोन था अम्मा छोकरी था वो छा था कयो छोकिरी आहे वरी पेंटू वेंटू पातियूं अथई फैशन है ना आजकल जो अम्मा आहे केरु इहे छोरी छोकिरी पियो घुमाई अरे मुंहिंजी ज़ाल त मिसिस तो मुंहिंजी शादी करे आयो मां अरे छोरा तो कॾहिं शादी कई तुंहिंजे भाउ न ॼेठे शादी कई कोन हिन तो शादी करे छॾी तव्हां न अम्मा रहण ॾियो तव्हांखे कुझु यादि वाद त हूअं ई कोन रहंदो अथव छो? 10 साल पहिरीं शादी में आया आहियो हुनखे हुनजे 2 ॿार बि अथव ख़बर 3 सालनि में रुगो 2 ॿार बाक़ी 6 महीना छा थिया अरे अम्मा पुला भुगड़ा झलण बि त वई हूंदी न वरी 2-3 महीननि जो खातो पीतो छा धूड़ थी वियो छा अरे छा अम्मा तव्हां त रुगो सभिनीनि जी नुंहरुनि जा ॾींहं ऐं महीना ई वेठा गिणो था हिते अरे मुंहिंजी उहा देवी धी आहे उन जी नूंहं जो छा थियो उनखे देवी न धमी दीदी जी नुंहं भरियल ॾींहंनि खां वेठी आहे ऐं देवीअ जी नूंहं बि ढिलो ढकण आहे फोन करे चइजांइ हाणे ॼाणा ॿार ॼणे हा अम्मा तव्हां बि हाणे रुगो जा ॿार ॾाणा आहिनि छा उन्हनि जी पाल न आहे उन्हनि खां निभाइणो अथव उहो छा हा तूं त चुप कर पाण 2 ॿार ॼणे वेही रही आहीं त ॿियनि जो पधर थी खणी अरे डार्लिंग तुम क्या खड़ी हो अम्मा के पाँव छुओ ना हा हा कुछ 7 किक्का थियनि क्या बोला अम्मा ने अम्मा ने बोला हमें 7 किक्के हो 7 किक्के मतलब अरे 7 चुन्नू मुन्नू टिंकी बिंकी रिंकी पागल हो गई क्या बुढ़िया सठिया गई है 7 बच्चे पैदा करूंगी छा थी चए अम्मा चहती आरा बंदी हा कहती फेंडा कहती की हले हेॾां अच पहिरियों दफ़ो आई आहीं खर्ची ॾियण खर्ची तो ले ले अम्मा से हाँ हाँ चल हले खर्ची ॾियण हा वठ ई खर्ची अम्मा मुंजी तोखे बि थी ॾियां पुट हा वठ खर्ची ख़ुशि रहो ये 1 रुपए का सिक्का भीख दिए क्या बुढ़िया ने अरे अम्मा का 1 रुपए का सिक्का 1 लाख के बराबर होता है डार्लिंग ये 1 लाख के बराबर है और क्या ये 1 लाख तुम्हारा ठीक ये है। 1 लाख मेरा एफडी करवा लो अरे शीतल पुट हेॾां ॿुध हाँ मां हीअ हिंदीअ में छो पई थी ॻाल्हाए सिंधी छो थी ॻाल्हाए अरे अम्मा लोकल दवा लोकल हा। हाणे सिंधी छोकिरियूं खुटियूं जो हिन लोकल सां शादी कई थी अम्मा तव्हां रहंदो ना ISD कॉल न पियो मिले ना यार पर तव्हांखे बि सम्झाए कोन थी तव्हांजी माउ शीतल शीतल दीदी हाँ आओ अभी अभी हरिओम हरिओम मां थी सत्या तॾहिं तो यादि अची मिलण ही ॿुधाए इहा उहा ई आहे जंहिंखे पोइ दफ़े वठी आहे ना वो भी हुई ये भी आ अच्छा हाँ इहा बि सुठी अथई पर वो वधिक सुठी हुई अरे पर इहा थोड़ी छिती भी अथई थोड़ो कंट्रोल में रखजई अरे डार्लिंग भाभी से तो मिलो हाँ हाँ ठीक है खुश रहो अम्मा तव्हांखे ख़र्ची ॾिनी आहे मां बि ख़र्ची ॾियांव थी खणी अरे अचां। अम्मा दिनों तई ना 1 लाख रुपए अच्छा हाँ हाँ पैसो पैसो मिलाए लख लख थींदो आहे, हाँ। नेरन करे वञो ना ना मार खाराइन कुछ हाँ 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 नेरन करे वञो ना ना इनके मासी भाभी मिलना तब वञूं यार पो न त चिक चिक कंदी वरी अच्छा हाँ कोई घणो चिक चिक करे वेठी अरे हेलो 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 फोन कहाँ है किससे हेलो हेलो कर रहे हो अरे यार माँ भी लोकल था शादी करी ऐसे फातो आया अरे हेलो का मतलब चल मेरी माँ चल ऐसा बोलना चलना यार नेरन जरूर करे वञो हाँ हाँ एकदम अम्मा ॾिठो साढ़े कीअं छिती हुअसि हा ए पाए छा आई हुई बेल बाटम अम्मा हाणे ताईं पतलू न छॾो तव्हांखे बि बेल बाटम सुबाए थी ॾियां हाणे छॾ मां के बेल बाटम पाइनि अरे तूं जोर उरत दे मूंखे हाँ हाँ जोर ॾियांव थी पोइ तव्हांजो खीर बि टकड़ो रखियो आहे मां खणी थी अचां इच्छो हा थी हा खणी खणी हरिओम मासी हरिओम 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 कहिड़ा हाल आहिनि चाक चङा भला न हा चङी भली आहियां पर हा। मासियुनि खे केतिरनि ॾींहंनि में था यादि कयो छो यादि त कंदा रहंदा आहियूं तव्हांखे कॾहिं मुखड़ो ॾेखारियो अथई पोएं दफ़े पोएं महीने आयो हुअसि न महीननि जा महीना थी वञनि ऐं मासीअ खे मुंहुं कोन था ॾे नौकरी लॻी वई आहे न
हाणे छा कयां बिज़ी थी वियो आहियां अच्छा ॿुधाए हा? मुंहिंजो पोटो तोखे गॾियो हा? बाज़ार में त तो उनखे कोन सुञातो कहिड़ी ॻाल्हि था कयो कीअं न सुञातोमांसि खाली हुनजो नालो न पियो पाए हाणे ॿुधाए नालो यादि न अचे उनखे को यादि करणु चए पोइ अच्छा इहो ॿुधाए हीअ फाई अरे हीअ फाई छो पाती ही अथई फाई न आहे टाई आहे टाई कलेक्टरीअ में नौकरी लॻी आहे न पाए वञणी पवंदी आहे सॼा लटा ख़राब करे छॾियई वरी घर वञणो पवंदो अम्मा तव्हां बसि अरे पर दम नथो घुटिजे गलो घिटी पाए वञणी पवंदी आहे हाणे छा कयां हा तूं छा? तोखे खर्ची हा वठ ही टोल वठी खाइजांइ रुपए जो ॿियो न तूं छा कंदे तंहिंखां त टिकाणे में विझंदो वञा टिकाणे में विझी 5 ॾह की के न पूरो रुपयो हिकु त मासीअ खे ख़र्चियूं कोन ॾियो वरी मथां महिड़ा पिया ॾियो हलो ठीकु आहे ही रखियमि ही वठ ख़र्ची हा आसीस कर हाणे मां 100 रुपया खपनि छो न हू पोटा पोटियूं ॾोहिटा ॾोहिटियूं कयूं न उन्हनि खे पोइ ख़र्चियूं ॾींदी आहिनि त रुपए जा नोट रुपए नोट हाणे अरे सर छापाणी बंदि करे छॾिया आहिनि भाई छपाईअ में वधीक ख़र्च थो अचे सरकार बि चरी कागर टुकर ते ठपो लॻाइण त महांगो थो पए चङो भला हू आणे ॾिजांइ हा कलदार आणे ॾींदोमांइ हा। ही वठ हा। 100 रुपया रख कलदार मूंखां हणी ॾींदोमांइ ठीकु आहे हा खीर आसीस वठो कर बादाम वारो खीर अरे मुंहिंजे लाइ खीर न ओहो छा मस्त बादाम काजू अम्मा न अम्मा अच्छा तेरनि पे था तव्हां नेरन करे वञो न अरे मेरा हा हिन ऐं हू खे खीर? प्लीज़ खीर अम्मा खीर त ख़तम थी वियो हा एॾो खीर कीअं ख़तम थी वियो पोइ बिल्ली बि वई मिली ख़बर आहे मूंखे घर में कहिड़ी बिल्ली आहे तव्हां छॾो न तव्हां नेरन करे वञो न अरे छा नेरन कयां हल खाराई त खाराई उते आहे माल बि उते ई आहिनि न नेरन ते बि सुठो सीरो ठहियो अथव अरे सीरो छा कंदासीं सॼा ड्राई फ्रूट त हुन में बि था तयारनि छॾ हलो भाभी ओ हिकिड़ो सिंध वारो गानो ॿुधाईंदा अम्मा खे ॿुधाए वञोसि न हाणे बे अम्मा ख़ुशि थी वेंदी ॿुधंदव छा अम्मा हू गानो ॿुधाईंदा न सिंध वारो हा हा ॿुधाए भला हा ॿुधाए ॿुधाए हिकु त अंतरो ॿुधायांव या सॼो थी ॾींदव मतिलबु न न थोरो ई ॿुधाए थोरो वरी मुंहिंजो खीर थधो थी वियो हा हा बाबो ॻाईंदो हो हा अम्मा सां गॾु हा। पहिरीं बाबो हलियो वियो वरी अम्मा खे सॾु करे छॾियईं पोइ अहिड़ो गानो छो थो ॻाए थोरो घणो ॻायां नौकरीअ ते कोन वञे वञिणो आहे पर हाणे गानो त ॿुधायो थोरो तव्हांखे अॼु मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा अॼु मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा सखर साध पिलो सखर साध पिलो सिंधुअ जा किनारा सिंधुअ जा किनारा अॼु मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा अॼु मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा हा सच थो चई सुठो आहे न? सिंध जा नज़ारा त विसरनि कोन था चङो साईं कंवर राम चवंदा हरे राम त लिव लिव ठरी पवंदी वाह वाह बिल्कुलु तव्हांखे सुठो लॻो न हा, हा, चङो हाणे मां हलां थो हा, वरी ॿिए ईंदो दफ़े रहिजांइ। हा 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 ज़रूरु हा चङो भाभी हलां थो हा। अॻिले दफ़े जरा ध्यानु रखिजो हा 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 बिल्कुलु बिल्कुलु नज़र लॻाए अम्मा तव्हां त गुरूअ जो नालो खणी जल्दी पी पर मुंहिंजो हू सिंध वारो गिलास अरे शांति। पितल जो वॾो वो मिले न पियो शांति छा आहे वरी छो था रड़ियूं वाका कयो अरे रेडी तो कया भाई मुझे टिफिन दे मुझे देर थी दे ऑफिस का हा बस हुन में सलाद विझो विझी ॾियांव थी अरे फटाफट कर। हा खणी ऐं तव्हांजो सीरो बि खणी थी अचां मां फटाफट कर जल्दी कर देर थी दे अम्मा ही कम तो करना है ॾाढो हा पुट खुश रहो अरे तबियत ई ठीकु कान्हे छा थियो थे मां कंगी वई गोॾनि में सूर आहे छाती बि मिड़ी पई आहे हिकिड़ो कमु कर पुट अब मां शाम जो डॉक्टर वठी नी डॉक्टर छा कंदो अची अरे। तूं त ईअं कर धमी ऐं देवीअ खे फोन कर अरे उन्हें जो फोन किया अरे अचनि मुंहिंजो मुखड़ो ॾिसी वञनि जीअरे ॾिसी वञनि वरी हू गेनियूं आंदियूं आहिनि पाकिस्तान मां त ॾेई वञनि न अरे पर तू कार थी वनी जो मुखड़ो ॾिसी वञनी कार थी वनी तू अरे तबियत ठीकु कोन थी लॻे पुट छाती मिड़ी पई शाम आहे जो डॉक्टर ईंदो त तू ठीक थी वेंदी आहे ब गोरी दी नहीं सुई हणंदी खणी है ना अरे पर इहे लुट फुर लॻाए रखी अथऊं डॉक्टरनि
मां देखा नहीं मैं डॉक्टर ठीक है हा ठीकु आहे डॉक्टर वठी अचां पर फोन छो क्या ना तोखे कुछ काम तो थे तू 100 साल जींदी 100 साल अरे पुट लथो लॻे चाड़ो चलो ठीक है तू जिद्दी करी तो मैं ऑफिस में फोन कर दूंगा न ऑफिस मां न हींअर ई फोन करी मुंहिंजे साम्हूं फोन करी ॾाढी जिद्दी रही है मत ऐं हुन रेलूअ खे चइजांइ मां गिन्नियूं वांदी वञ उहे ॾियणी वञ त अची वेंदो रेलू के चवा सो धमिया के चवा चई हेलो हेलो अरे धमी हाँ जी भावड़ा अरे ॾिसो मां घणो सुञातई न तो अरे हाँ छो नथी सुञाणा अरे ॿुध मुंहिंजी ॻाल्हि हाँ हाँ दरअसल मां हिन करे फोन कया मां त अम्मा चए थी भई तव्हांजो मूड ॾिसां अरे वरी छा थियो मूंखे अरे थियो कुछ काने को तू तो एक कम कर पहिरी गाड़ी में हली अच अरे पहिरीं गाॾी में छो अरे भाई अम्मा चए थी भाई मां तव्हांजो मूड ॾिसां थोरो बीमार आहे न बीमार हाँ। अम्मा अल्लाह बीमार अरे अचा थी पहिरी गाड़ी में अच थोरो गिन्नी जो हिसाब करणो अथसि हा अचां पई अचा थी हा 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 रेलू खे लॻाइसि रेलो कब लगाए हा रेलू खे सभिनि खे फोन कराई अचनि न पुट हेलो हेलो हा हेलो रेनू बोला केर अरे मां घनश्याम दास घनश्याम अरे घनश्याम तू अरे कमाल तो खणी 2 महीना थिया ना ताणी तो मूंखे पैसा कोन मोटाइन हां आई किथे फोन लगाया तो खणी कोन दो रेनू बोला हाँ। ॿुधो त सही मुंहिंजी ॻाल्हि हां छा चओ जल्दी चओ अरे हां अरे ॿुधो त मां अरे छा मामा करी तो अरे मां तव्हांजो सालो आहियां घनश्याम घनशो हाँ। अरे तो कमाल कर पहिरीं चई न घनशो तो आहियां हां चई तो घनशा हां छा थियो का ॻाल्हायो एॾो त हाल आहे पैसे जो अलाए छा थियो तव्हांखे अरे यार जल्दी कर न कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधो तव्हां हाँ। पहिरीं गाॾी में हली अचो पहिरीं गाॾी में हा छो अम्मा जी तबियत थोड़ी नासाज़ छा छा थियो अम्मा खे अरे तव्हांखे मिलण थी हाँ। चाहिए अरे कमाल तो नहीं गिन्नियूं विन्नियूं हाँ गिन्नियूं गिन्नियूं हाँ पहिरीं गाड़ी हाँ अम्मा वही अरे वही वहाँ अचां थो पहिरीं गाड़ी हेलो हेलो कोनी कटे छॾी पहिरीं गाॾी गिन्नियूं बस इहे कर मुंहिंजे भाउ खे फोन लॻाए मां लॻायां अरे हेॾा इहो फोन हे ॾियो हेॾे अचो आए छा हुनखे फोन हलिया हेॾा हलिया अरे हिते करणो त मूंखे त पहिरियों आए वधी खपे कोन थी छा सभु ईंदा हिते 15 ॾींहं अची करे वेही रहंदा असां भाभी वञूं था बैरागढ़ असां वञूं था न्यू मार्केट असां वञूं था डीवी मॉल ऐं अची करे भाभी बटर चिकन ते ठाहिजो अॼु ते करणो त मूंखे त पहिरियों सॼी जमारी बरकती थी वञे कोई ज़रूरत कोन्हे कंहिंखे फोन करण जी कई बकबक गाड़ी हाँ हाणे तव्हां इहो फोन वठो ऑफिस लाइ निकिरो अरे आप इतना वञा थो पर तोखे एतिरी बकबक करण जी कहिड़ी ज़रूरत आहे अम्मा जी तबियत ख़राब आहे न त ॿ चार फोन कयां पियो त तोखे छा साण लॻो छा साण छो लॻो त मूंखे हिते सभिनि से मूंखे थी करणी पए यार तोखे थी करणी पए अंदर तव्हांजो टिफिन पियो आहे खणो वञो हा हलां थो मां मां तव्हांखे कंहिंखे फोन कई अथव ॿुध मुंहिंजी ॻाल्हि हा अम्मा खे थोरो जोर न ॾेसि यासी ऐं ईंदे ईंदे डॉक्टर खे बि वठी अचोसि हा डॉक्टर खे वठी ईंदुमि मां तूं हा, ध्यानु रख थोरो मां ध्यानु ॾींदी मां कोन थी ॼाण छॾनि सालनि खां ॾाढो ई ॾाढो थी यार हल अरे यार तव्हां वञो मां हा छा जोर कॾे हथनि पेरनि में सूर आहे ते कुल्हे में बि सूर आहे ॿुधायो हाणे कुल्हनि में बि सूर अथसि गोॾनि में बि सूर अथसि निड़ी में सूर कोन थो पएसि निड़ी त न ॾियासि अम्मा हा जोर ॾियां थी अरे कड़ी करे वठी शेवा त मिलनी मेवा मेवा अरे असांखे मेवा थोड़ी खपनि अम्मा मां त तव्हांजी नुंहुं आहियां मूंखे त तव्हांजी सेवा करणी आहे मुंहिंजो त फर्ज़ आहे न अम्मा हा फर्ज़ त अथई सदाईं पर जेके गेनियूं खणी आई आहे न तोखे बि ॾेई वेंदी मैं न न अम्मा मूंखे गेनियूं वेनियूं न खपनि मुंहिंजो त फर्ज़ आहे तव्हांजी सेवा करणु मां कंदमि पोइ चङी तरह हथ हलाए न वरी बि घणियूं आहिनि उहो कोन ॿुधाईंदी मैं घणी आहिनि अच्छा अच्छा ठीकु आहे अम्मा हा सवलो हथ हलाए खाई हा। करे सॼो 2 किलो खीर थी पी वञी मां थोड़ी पी तो मां बिल्ली पी वई हा ख़बर आहे बिल्ली अम्मा थोड़ी देर लेटो हाणे हा ठीकु आहे थोरो चादर विछी रख हा हा सहुलियत हा पेरनि खां ॾियांव छा वियाणो हा हा विछ चादर विछ। हा चादर ॾिजां किनियूं 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 सिंध मां आंदल किनियूं अम्मा जी किनियूं 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 अरे वाह किनियूं किनियूं अम्मा सुम्ही पई अम्मा किनियूं बि ॾेई वेंदी अम्मा अम्मा मम्मी मम्मी दिस इज ना मां के डांस करणो मूंखे करण न थो ॾे हाय छो तो परेशान करी अम्मा मम्मी मां हिन खे चवां थो मूंसां गॾु खेॾण हले कोन ऐं चए थी वेंदमि ऐं चए थी पोइ कॉम्पिटिशन में वेंदो डांस की कंदी की उला ला ला सिंगल ला ला चुप अरे गोड़ छो पिया था कयो अम्मा मुंहिंजो डांस प्रोग्राम आहे कल्ह मां डांस कंदमि न हा हा सरो सरो हाँ करे वियो ते कर ही छा थो चए छोकिरो
खेॾण हल सॼो ॾींहुं हिनखे रोज़ छोकिरनि जी रांदि उहो छोकिरी हाणे डांस करण ॾे हाँ हाँ तू कर पिंकी असां ॾिसूं था हा वेल मां हितां थी वञां बस पिंकी सॼो हिते ई कंदी आहे छा वो भी करे अरे घणी देर आज ॾाढो बढ़िया मां कोचिंग ॻाल्हि कयूं ना ना बिल्कुल ना तू तो सदा सतोरी है मुंहिंजी मूंखे इनाम मिलंदो न हाँ बिल्कुल बिल्कुल मुंहिंजी राणी बिल्कुल मिलंदी चलो हाणे हाणे तव्हां थोरी वरी देरि पढ़ाई मूंखे कयो सुम्हण ॾियो हा मूंखे सुम्हण ॾियो हा भले अचो डॉक्टर साहब अचो डॉक्टर साहब अचो अरे डॉक्टर भी अची वियो न? अचो डॉक्टर साहब अचो हुई हुई अचो हुई हुई अचो अचो हुई हुई अचो साईं अचो हुई हुई अरे अचो साईं अचो हुई हुई डॉक्टर साहब डॉक्टर हुई हुई शांति अम्मा अरे डॉक्टर हुई 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 डॉक्टर साहब पर ये मुंहिंजो हथ आहे अम्मा अम्मा बीमार अम्मा आहे हुई हुई घनशा पुट कहिड़ो डॉक्टर वठी आयो आहीं अरे हुई हुई लॻायां सुई त सूर वञे हा लही अरे ॿियो को खाली कान हुओ खाली वेठो त मां चयमि हल वठी थो वञा खे हुई 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 हा छा थियो डॉक्टर छा थो चए मां वञण वारी आहियां हुई हुई मां सम्झी वियुसि अम्मा चए थो ॿ गोरी खाईंदी त ठीकु थी वेंदी हाँ हुई हुई हा 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 मुंहिंजो त हाउ ई हुई निकिरी हुई थियो त मां हुई, हुई। चयो मां वञण वारी आहियां मथे हुई हा सुबुह जो हुई त शाम जो हुई अच्छा ठीक आहे ॾियो हिकु सुबुह जो हिकु शाम जो हाँ हा ठीक है हुई हुई ठीकु आहे हा ठीक हुई आहे हुई हा हुई हुई 20 पैसा 20 रुपया पैसा 20 हुई रुपया हुई हुई हाँ भैया 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 हुई 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 50 सदोरो अरे डॉक्टर हुई 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 200 रुपया हाँ। दिमाग ख़राब थी जा लुट पूरा लगाए रखी ये 200 मां रुपया ॾियां 100 रुपया ॾियां हुई हुई करे ना 200 हाँ रुको हीअं खणी नब्ज ॾिठी नहीं हुन चए तो 200 रुपया माण्हू आहे ए वठ हुई 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 हे वठ ठीक है हुई हुई सुन डॉक्टर अचो 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 हुई हुई हैं अचो हुई हुई अरे वाह हुई हुई ये डॉक्टर हुई शो तो हुई हुई अब मां ॾिसो न हिननि खे बि अलाए कंहिंखे था वठी अचनि अमा तव्हां हाणे हिकु कमु कयो तव्हां हाणे सुम्हो हा न मां तव्हांजे लाइ पाणी खणी थी अचां ऐं झटि आहे न इहा दवाई बि ॾियाओ जल्दी ठीक थी वेंदा न हा चादर बि थी न अरे मुंहिंजी अम्मा मूंखे छॾे करे काॾे हली वई वो चवंदा आहिनि न साईं सस हूंदो आहे त रस हूंदो आहे सस हली वेंदी आहे त रस ई हली वेंदो आहे अरे मुंहिंजी अम्मा मूंखे छॾे करे काॾे हली वई छो था रो हाँ कमाल थी करी तुंहिंजे घर में अम्मा वई आहे तूं रुई कोन थी अम्मा अना आहे अम्मा न आहे हा आहे अम्मा न आहे अम्मा अना आहे अलिया पुट वे छी वे अरे मारियो अरे तूं आई हा पुट मूंखे छा थियो आहे थोरी तबियत ठीकु कान हुई मां चयो जीअं मूं ॾिसी वञो न त गेनियूं वेनियूं ॾियां किनियूं मोए खां पोइ अचो आहे त छा कयां न न न न मां तूं असां तूं सदा ई खुश रहो हा। हां काई तकलीफ़ वकलीफ़ तो कोन्हे तकलीफ़ त आहे पुट पोइ देवीअ खे कोन वठी आए अरे अम्मा मां त वियमि टूर ते अहमदाबाद खां सिधो अजमेर पियो वञा त हेतिरे में फोन कई मूंखे गंछा हा गंछो किथे आहे गंछो भाभी गंछो किथे आहे अंदर अंदर खबर किथे किथे गंछो अचनि खे पुट अरे गंछ आहे किथे गंछो अरे अंदर आहे न जीजा जी अचनि था अजय अचनि था कमाल अरे कोई ॻाल्हि करनी है छो छा थियो पुट अरे मूंखे चई पहिरीं गाड़ी में अचे अरे जीजा जी ही
छा तो मेरी गाड़ी में हां छा मतलब फिगर अरे अम्मा बीमार है अरे बीमार है तो छा मतलब फिगर मेरी गाड़ी में पेरी हमारी गाड़ी है जीरे पानी मांगे मारी तो अरे महाराज कान तो बाबा चेवा पेरी गाड़ी में ता बुधई कान का पैसा 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 में कहे वाला छा मां जमा पेरी गाड़ी में चो अम्मा जी तबीयत ना सा जा ता गिन्नी जी गाल कही मां ता कही एकदम दिला कोना दो थे अम्मा हली हुई है हली में एक दिन चो मां मां लोरे खबर आओ किया अम्मा किया अरे ट्रेन में जगह ही कौन हुई नौकरी गर्दी खतरनाक कर दी बाथरूम के पास है भैया छी छी छा हैं बाथरूम के पास है हां अच्छा वो छा है पूछा दो वो मैं तदी सोचा भी देखा बाल से छोटी अच्छे कमाल दी छाजी बात है अरे अम्मा तो के भी हैं? अरे यार छा है तू कमाल के तो ही है मां छा कमाल अरे यू पुत्र कुछ हाँ। खादो अथई अरे किथे अम्मा कुर्सी कौन गया अरे तो पुरुष अच्छा देऊ दादा के नौ हां हां अब चिंगू मिंटू हाँ, दे हाँ, भाई हाँ, जी जाती है सर जी जाती अच्छी अरे वाह 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 यस अरे कनासी मजो क्रिकेट खेलो पर गाड़ी में कुछ खाई आ ना अरे खावा ता हां भूख लगी सामू वारो अचे कोई समोसो खड़ी कने उन समोसो दिनै मुखे हां मां ये खाम हाँ। जे खाबो वरी के दर बोलो बाथरूम दो लो अच्छा बाफा आई थी बाफा याद मत यार हां भाई मस्त थियो कहने कोई मैं चले बेटो अजंता इंडिया बांग्लादेश पक्का इंडिया खड़ने हां क्वार खाई खा राइस हां खाई वठ इडली है 200 हां हमारियो केड़ो भरोसा अरे भाई मेलो मचो पे वाह ये मत आना कलता रे और तो गाल गया मो खाई वटो सिरो पोसो पोसो साथे के जी जाती खाना नहीं आता ना हाँ कलेक्ट्री में नौकरी लगी है यार जी जाती वाह हाँ ठीक है रात पीपी पीपी यानी एक पानी हाँ हाँ पीपी हाँ। विथ एसएस एसएस वाली था सोडा एंड स्नैक्स अरे वाह भाभी हाँ। ये दिल तो जरा दर खुले रहा है बाथरूम बाथरूम जो बाथरूम तो दर्द बंदा दरअसल जीजा जी काकू से भर खाई आए अच्छा ये भागपुर पे भाई अलिया वाली अरे 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 मार कयो भाई मोज खाई ने कुछ न जलाए चाची खा खाईंदा हाँ भाई मां तो लास्ट कोई दफे छा चिकन खिलायो बटर चिकन हाँ तीवण मच्छी अरे वाह कोई खाए तीवण मच्छी कोई खाए ये पटाटा है कोई खाए सीरो कोसो कोसो छोटा सारे केड़ो बरसो साथे 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 केड़ो बरसो आराम करो थोड़ी देर कोई भी कोने अचायो पई रुआ अचन त भला पोती रुआ ओ मोए का मम्मा के ही अकेलो छडे रहतस त जीअरे छा कंदा हुंदा केड़ा माण्हू आहिनि अला मोत अरे धमी धमी अम्मी धमी अम्मी धमी पुत्र लेते जीवे अम्मी तू जीअरी आजा हाँ मुखे छा तो त मूंखे मुकांचे छो फोन कई कि पहिरीं गाॾी न अचो वो तमा चयो मास पुट काल जो केड़ो भरोसो केडी मल कुले ते अची वे पर अम्मा तोखे मरण जी तकड़ केड़ी पई आ उते मुंहिंजी नूं भरियल ॾींहं सां वेठी आ अरे पर व्यम त सूर भेद थींदो न कुपड़ीअ में अलाए घणा कड़ाई केडी मां मथे हली वञा
जीअरे मुंहुं ॾेखारे वञो ऐं वरी गिन्नियूं खणी आई हरिओम हलियो हरिओम 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 ही छा हिकु बाधर ॿियो कुंवार तकड़ में पतो ई कोन पए अलाए छा करे आयो लो खैर तव्हांजी नुंहुं ठीकु आहे काथे भाई छा चवां तुंहिंजे घंछे खे अजय छॾ भला उनखे पर अमां हिकु ॻाल्हि ॿुधाए तोखे मरण जी एतिरी तकड़ छो मची अथई अड़े तकड़ किथे मची आहे मां चयो सिंध मां गेनियूं खणी आई आहियां सभिनी खे ॾेई वञां न इन करे मां केने जी त तूं ॻाल्हि न कर अच्छा ठीकु आहे हल कुंवार जी जल्द त ठाहे खणी अचे इहा मूंखे वात में विझे हा अमां इच्छो खणी आए छा थियो ते थियो छा खणी अथई आए अड़े ॾिसी कोन थी छाती विड़ी पई आहे गोॾनि में सूर लिंगनि में सूर मां चयो सभिनी खे मां गेनियूं ॾेई छॾियां त मां सुखी सुखे सां मरां वञी करे वरी बि छॾी वेंदी इहो कोन ॿुधाईंदीमांइ घणियूं अथनि आहिनि तोखे ॾींदीमांइ हा मां तुंहिंजी मुरबी थी आहियां कीअं न ॾींदी हा उहो त सभु के वेठो दीदी बिहारी हा अम्मा मुकुल एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भय तुतो पाणी खंड बि कोन चपटी विझी आई जीअरे ईअं थी करे त पितर मरण खां पोइ खाराईंदी की कोन खाराईंदी हाणे मां जो दीदी जने एतिरो काए करे पपैया मां आया आहिनि त तव्हांखे जल्द नसीब न मां ॻोल्हियो मां दॿो ॻोल्हियो पर न पियो मिले अम्मा हा तोखे कॾहिं कुझु कोन मिलंदो जो मां ॻोल्हे करे ओए बन खंड चपटी विझे झट कर माईया अरे अम्मा अरे किथो अम्मा के साथ हो अरे अम्मा अल्लाह चाहती अरे छाती क्यों तो के नहीं मैं एक मिनट ॿियो बस लॻे थो अम्मा वञण वारी आहे हा बस थर्ड एम्पायर जो डिसीजन पेंडिंग आहे बस इधो ई अम्मा वई केड़ो माण्हू आ यारो हा न उसको न जा हाणे ना मचे भई केनी तो के दी मैं सॼियूं केनी तो के दी मैं हा मूंखे भई जाए अरे जीजाजी धोनी आउट थियो हा पर छड़ी यार थोड़ी तो आउट थींदो रहंदो आहे अरे जी धोनी त आउट थियो तो थियो विराट कोहली भी आउट थियो विराट कोहली भी आउट थियो पक्का ही पक्का अनुषा चयो नहीं भाजी वठी जे हां हेलो काढे दो अरे विराट कोहली आउट थियो ना अरे ते अम्मा आउट थियो ने त वो अरे अम्मा किथे आउट थियो अन्या डिसीजन पेंडिंग है जाने अटे का चाणे सेवा करण पुॼण कोन थी बस सॼो ॾींहुं खाइण पीअण खपे कौन जी दीदी हाणे को कम कर हा तू इन ते वेही कर सुख मनी पढ़ मां ये बिना रिजर्वेशन जे बॉम्बे मां थकजी पई आहियां ॾाढो है ना तू वेही कर सुख मनी पढ़ हां ठीक आ पर कौन मूंखे भुख बि लगी आहे त पोइ दीदी हाणे जीअं तव्हां चओ हिते वेही सुखमनी पढ़ा की रंधिणे में वञी तव्हांजे लाइ नाश्तो ठाहियां छा हिन उम्र में खाली पेट गैस ठही पवंदी आहे ठीक आ त पोइ तव्हां हिकु कमु कयो हिते वेही तव्हां सुखमनी पढ़ो अरे सदाई खोड़ पढ़ा पर छा में को टच मो खणी छॾो विसरी वियो अच्छा पोइ भला भगवती नावाणी जी सीटी कोन अथई छा न मां वटि कोन भला टेप अथई हा पोइ हिते पयो तो चङी कम कर तू रंधिणे में वञ मां टेप लॻाए थी सुखमनीअ जो हा अरे भाई भाभी हाय किथे आई भूख पई लगे जीजाजी खणी दे तथा जो ऑमलेट का प्लीज हां हां अंदर वञो एक कम करे 8 नंबर जो ऑमलेट ठाहे दे तो घटा न बिल्कुल वट तुम्हारी कम कर जाए मैंने खाली वठी थी वञा हल कोड़े सॼो ॾींहुं बस खाइण पीअण खपई हल हलो हल अम्मा सुम्ही पया मां जी वॾी पंहिंजो कमु कया माण्हू आहिनि सतगुरु सतगुरु कोन था वञनि वठी 8 अंडे जो ऑमलेट खपे नमस्कार मुदाम सुमिरण कर तू सुमिरण सां सुख पाईंदे सुमिरण कर तू सुमिरण सां कुल पूरा पूरा 3 ॾींहं खाइन न मां हेॾे थी थे न मां होॾे थी थे त सभिनि जो करे मुंहिंजी जमाल अम्मा कौन आई था अरे अम्मा कौन आई था अम्मा यार अम्मा वने
न वरी घणो फोन करे फेरी गाड़ी में अच न हाँ वरी ताखे कागज जे भरखावे अचणो पईंदो न न भाई ठीक है ॾिसो भाई का भाभी छाए चाय ठाहियो रखा दी रख न हाँ रखा दी वनी हा 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 मां कमरे में आ पाने मोकल ॾिजे ॿियो कुछ न रखा पियो हिकु दफ़ो ई ॿुधाए वञो गिलास चाय पिया लाल चाय पिया माण्हू आहे छाए ॾिसो था न अमाए हाँ ना माए भरिया पूरा 3 ॾींहं थी विया अथसि न मां हेॾे थी थिए न मां होॾे थी थिए हाणे करजे छा उते मां पंहिंजे भले ॾींहं सां पंहिंजे नुंहुं खे छॾे आई आहियां पर पुट को ॿियम थी वियुसि त सेणनि जा नेस तारा ॿुधणा पवंदा मूंखे उहो त छॾे उबते पेर बांबे वञिणो पवंदो मूंखे वापसि कुंवार हाणे छा कयो तव्हां ॿुधायो न दीदी मां छा चवां मां त न घर जी नुंहुं आहियां न कुंवार मम्मा, मूंखे मम्मा। त लॻे छाए हिकु मिंट जी अॼु नाश्तो का घुरनि वरी चयो मां सीधा खे कि हिकु दफ़ो ॿुधायो छा खपेव मम्मी जीअं ई चवंदा अथनि हिननि जो ऑमलेट मां अंडो तोड़ियो हेठि किरी पियो हाणे खणिजे बि नथो यार तोहफ़ा बगाना तोहफ़ा तव्हां वञो त सही हलो निकिरो तव्हां भई वञी वियो सीधा खे चयोसि मम्मी ठाहे थी ॾे वञी ताईं अंडो खणा थी मिठा खण कुछ त कम कराए कुंवार मूंखे त लॻे थो अम्मा जो साहु हिन खे में अटकी पियो अथसि हू त हाणे दीदी खाविंद खे ख़बर एॾो वॾो भरियो पुरल परिवार आहे एॾा पोटा ॾोटा सभु त आहिनि अलाए कंहिं मां जो प्राण अटकरनि पर वरी बि कुंवार छा में हूंदसि अलाए दीदी मूंखे कहिड़ी ख़बर मां त सोचां थी हिकु कमु कर अम्मा जे लाइ न ॾस वठी अचो गिरधर महाराज वटि वञो ऐं चएसि की छा कयां मूंखे त लॻे थो अम्मा जा प्राण के में अटकी पिया अथसि वञी करे न गिरधर महाराज खां पुछा वठी अचेसि सही में छो दीदी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हा न गिरधर महाराज वठां ॾस पुछी आई आहियां पहिरीं पुछी आई आहियां हाँ मूंखे बि लॻे पियो न अम्मा जी तकलीफ़ मां ॾिसी न पई सघां पुछा अथई ॾस ॾिनई हाँ। ॾाढो सवलो आहे चयई हिकु अटे जो पेड़ो खण हाँ। हुन में 7 कारे मिर्च जा कणा विझ हाँ। ऐं सोन जरी विझी करे गांइ खे खाराए त अम्मा जी मुक्ति थी पईंदी पोइ न ते कयो छो न अथई अटो त आहे 7 कारा मिर्च बि आहिनि पर सोन जरी कोन्हे न दीदी हाणे सोन कोन अथई तूं वटि ॾिसो न हे बसि 2 कड़ा आहिनि ॿियो कुझु अम्मा ॾिनई कोन ओहो हे तव्हांजी चेन अरे चरी थी आजा मां आहियां बम्बे में हेॾो परियां रिस्क केरु खणे हे त कुल सोन पाए आई आहियां 2 चूड़ियूं ऐं चेन त हिकु कमु कयो न तव्हांजी चेन जी कड़ी ॾियो न खणी चङु भले कमु कर ॾींदी मैं वञ तूं ठाहे खणी हा हा भाई जो आहे जो आहे इदी तो कर सही वियो अरे त रात को अटो पयो न रुगो हिन में 7 कारे मिर्च जा कणा विझणा हुआ ऐं सोन जरी त तव्हां ॾींदा न वठो पीछो कोन छॾंदी आहे मुंहिंजो वठ खण वञ ऐं ॿुध हा लिकाए करे वञ जाए कोई ॾिसे ई कोन को ऐं जंहिं महिल गांइ पेड़ो खाई वठे न पुठितां मुड़की करे ॾिसे न करे ॿुध बिल्कुलु कंहिंखे न ॾिसे ऐं ॿुध तूं ढके वञ कोई ॾिसे ई कोन को हा हा ठीकु आहे मां वञ ईअं झटि कर मां वेठी आहियां अम्मा वटि वञ हा ध्यानु ॾिजो सा मां हा भाभी ओ भाभी अरे अञा सिज कोन निकितो वरी सुबुह सां शुरू थियो तुंहिंजो भाभी भाभी काॾे वई अचे थी वे वञी अरे मूंखे चांहि खपे वञ तूं चांहि ठाहे मुंहिंजे लाइ अरे मां कीअं चांहि ठाहींदा मां न्याणी आहियां न करे थी न्याणी कमु कंदी छो वे वञी अॼु थी न्याणी आहे त घर जे कमु कोन कंदी कमाल थी करे न, ठीकु मां न आहे तोखे ख़बर आहे जेसिताणी चांहि कोन पीअंदो मूंखे फ्रेश कोन थींदो आहे अरे हल वे त वञी होॾे ठीकु आहे फिलहाल बीड़ी जो कमु थो लाइ सॼो ॾींहुं बसि चांहि खपे खाइण लाइ खपे पीनियूं खपनि वरी जिया जी हाँ जिया ये चाय बीड़ी जिया ये छो था पियो कॾहिं कॾहिं पीअणी पवंदी आहे छो छा थींदो आहे न फ्रेश कोन थींदो आहे न त हिन सां कमु हलाईंदो आहे जिया मां बि कल्ह खां न वई आहियां हाँ जिया वञी हाँ जिया हिते जो खानो ख़राब थियो अथव तव्हांजो अरे खानो ओड़े यहाँ थो कमाल थी करी छोड़ी तोखे ख़बर कान्हे स्मोकिंग इज इंजीरियस टू हेल्थ वरी स्मोकिंग बि करे बुई हिन सां फ्रेश थी वेंदा आहियूं त वञो त सही चलिया पर हल वञ जिया जिया चलो ॾिसां तूं मथां ठहे हट काॾे वई हट पासे में वई पासे में त मूंखे ॾिसी हिसी ॾिठो वई वो तव्हांखे ओचितो
ॾिसी वठो न जीजाजी कमाल कयो थी पहिरों दफ़ो ॾिठो आहे मूंखे पोइ तव्हांजो पाछो ॾेखाम थो न मुंहिंजो पाछो हा तॾहिं हिसियो अच्छा पहिरों दफ़ो ॾिठो मुंहिंजो पाछो हाँ ए झंडूलनि वारनि में ॿीड़ी बंदि तो पे कोई बि ॾिसी वेंदो अरे बीठ कमाल थी करी हाँ काटे वई चवो न पासे में कम सां वई कम सां वई काटे वई हो हाँ हाँ सतराम दास सतराम दास छा तव्हांखे पेड़ो खाराइण वई कहीं के पेड़ो खाना हाँ हाँ हो दीदी जन मूंखे मोकिलियो कि सतराम दास जी गांइ खे वञी पेड़ो खाराए तो चई लगे मां काथे चवे कुड़ी पाण वई है ना ताई त मोकिलियो मूंखे सतराम दास जी गांइ खे पेड़ो खाराए छा के करे रखी पहिरियों ओ नो लो पुछा मां कहीं त छा जो मोकिलियो त ता न ना तू पहिरियों पुछ अरे चल मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो अटे जे पेड़े में सोने जी दरी विधी न विधी ता बि हाँ मां बि वियमि गिरधर महाराज वटि त हुननि ॿुधाई तव्हां जे घर मां बि ॿ मायूं थी वयूं आहिनि हा अरे अरे वाह गिरधर महाराज ऑनलाइन उते गाय पेड़ो खाधो हिते अम्मा ठगा हाँ भाई पंहिंजो मक़सद हो ना कि अम्मा के बस कष्टनि खां मुक्ति मिले ठीक है ना थी वियो हाँ हाणे छा भाई भाई ठीक था अरे अरे चुप छो बेटा हाँ रो न भाई हाँ रो मेरी रो इतनी धीरे धीरे रो था थोड़ा जोर था रो आसे पास में गिरा देगा हेलो मेरी हेड ला एक मिनट अरे तुन्नू मुन्नू अच्छा बेटा अम्मा के ला हेड जीजाजी अचौया अच्छा बेटा जिया जी हाँ उधर से चादर समेत लो हेलो हाँ हेलो भाई हाँ चादर लगा इसमें चलो जिया जी अम्मा मारिया जिया जी अम्मा ॾाढी भारी आहे वारे को कम कर वञ वारे ॾियो खणी झट कर सेक कर वञ अरे जेको हुजे खणी अचो वञ अरे भाई अम्मा खादा सच्चे की नसीरा औ खादे पे सुना रखी मुझे तो तेली से भी दी मैं दीदी अल्लाह हेलो 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 केरा कोई कोने ए नुआरे अम्मा के तोर हथ छ लगाई चेल भाजी पेस अरे असा जे जमाने में असा जो नुअर जमल यम करियो ना त छटे ते साइडियो नी वडी देखियो ला कर हीए फटी कंदा से कभी हेडी वडी हां हेडी वडी थोड़ी घट कर अला भला है तेरी थोड़ी अन्ना घट कर अला भला है तेरी अरे अन्ना घट कर अरे छट ना देखड़ी थी पहुंची अच्छा भाई अच्छा ला दीदी अगर चंपल कौन मटी दो अरे देने ऐसा रखो इते दियो कितने की उते अरे इते ही रखो ना इते रखा आ रख सतनाम श्री वाहेगुरु अरे रे चल ए जवानी में ये हालत अथव तांजा जवानी ना अरे बुझो एतरी देर थई आ भाभी तुंजी कोई पाड़े में रस रसाई कोने जा आए आए हां आए त पर के अचे कोन तो अन्ना से तो उमरा जी चाची जोर कर बोले तवन काटो भाई गंछा काटो तू कह अरे मां मनु मुखी मुखे ॾिसी सब सुखी पो तू जो ही दुखी अरे चले वही जा असा एतरी देर का रड़ी वाका करे रूम का अरे मुखी करेगा आयो ना अरे हे छाए दियो अरे हे छाए अम्मा अम्मा चरे वही जा दिसण कोन तो अचे ये दियो है वो अम्मा है हां वाड़ो वही चरियो मुखे दा चो देजा पेरो न पो कजो थियो त घर में खबर कोने दियो केड़े पासे रखबा केड़े पासे रखबा तू उत्तर पासे रखबा उत्तर पासे हां अबे दमी उत्तर पासे रखीस दियो अल्लाह मां तो चश्मो ही विसरी वई है मुखे तो पतो ही कोनी के पासे है उत्तर अच्छा भला भाभी आए तू ही बुधाए तुझे घर में उत्तर केड़े पासे है अम्मा सवाल ने खूब पूछे पर उत्तर कने ना बुधाई अल्लाह भाई मुखी अरे तू ही बुधा उत्तर केड़े पासे है अरे मथे वाले पासे का रखी वो तो उत्तर ओदे अरे दमी रखी ओदे ओ दीदी यार कमाल तो करी मतलब मुखी ने बताओ ना उन्हें पासे रखे ना पासे रखे अरे अदा के यार काम कंचो किते अरे गंचो तो अभी गंचो कर लियो टूर ते वो चंगो हल तैयारी करे छु पाण सामान में ठीक है हल पैसा दई पैसा पैसा मां छोड़ा अरे मां घर जो न्याणो है
न्याणा माण्हू करे हेड़ा कम कोन कंदा आहिनि पैसा सभा केर कंदो पैसा केर ॾींदो कबट मां खणी वञो पिंकी ॾींदा वञो न्याणा नी हलिया हा जीजाजी अरे वठी हल पुट हल तू ही तकड़ करे हिन मां त चालो कोने तू ही खणी कुछ पैसा पैसा मां छो ॾियां मूंखे त तव्हां आहियो न हा न्याणा मुखी सभिनी मां दुखी हा। हल फिलहाल हलो, हलो पोइ ॾिसूं था क्या हलो छो अरे भाभी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए गंछे खे ख़बर कोन हुई टूर ते विया हिते अम्मा मरण वारी हुई अल्लाह यार खबर हूंदो अच्छा कि अम्मा मरण वारी आहे माण्हू केरु आहे ठीकु आहे मूंखे त तड़ तकड़ में थोरो प्रेशर अची वियो हल आहे वञ पीड़ी जी ज़रूरत ई कोन पवंदी हल वञ ठीकु आहे तव्हां फटाफट वञ माण्हू आहे तोबा बगाना तोबा कौन हाणे कम कर हा हाणे फरास छा आहे ॼाण माण्हू परचाणी ॾियण ईंदे तोखे हा उहो ई मां चवां पई कि माण्हू परचाणी ॾियण मूंखे ईंदा अम्मा जी इकलो जी नुंहुं आहियां त मां हिते वियां थी तव्हां वञी फरास कढी छो दीदी घर तुंहिंजो आहे न हा त पोइ फरास मूंखे छा ख़बर काथे पियो हूंदो मां ॿुधायांव थी न ॾाकण जे हेठां वारे स्टोर में पियो त तालो बि खोले छॾियो थी मां वञी खणी अचो हाणे न्याणियूं कमु कंदियूं आहिनि जॾहिं घर तुंहिंजो आहे न तूं वञी खणी अच वञ जॾहिं ठहे माण्हू तॾहिं त कमु करे न वञो तव्हां वञो वञो हा खणी ॼाण पी खणी ॼाण हाणे हीअ मूंखे चरियो पई थी सम्झे मां ईअं मुंबईअ मां ॾिसां थी न सॼी नज़र त गिनिन ते अचां थी अचां हाणे मां अम्मा जी किनियूं थी ॻोल्हियां छा पई थी ॻोल्हे हो ॾिसां पई किवलियूं त नथी थियनि तूं मूंखे चरियो पई थी सम्झे मां ईअं मुंबईअ मां मूंखे बि ख़बर आहे छा थी वेठी ॻोल्हे ख़बर अथव न हा तूं ॻोल्हिया आहियो मथे त कोन्हे मूंखे लॻे थो हेठि अम्मा वठी आहिनि तव्हां हुन पासे ॾिसो मां हिन पासे थी ॾिसां अरे मिली वई अरे छॾ मां हुनजी उमिरि बि थी आहियां मां मां बि त हिकिड़ो दिन हुआ आहियां अरे छॾ त सेवा कई आहे मां अम्मा जी जो अरे छॾ त सही कीजियो ताई खणंदा था सॼियूं बाक़ी न त छा न न हलो मूंखे बि चयो हल मां न ॾींदो तू घर जी वॾी आई न वठ ये रख तू ही खड़ सॼी गिनियूं तोखे खपनि अड़ी कुंवर हा दीदी हे वठ तू ॾाढी सेवा कई थी न हे वठ तव्हांखे कोन ख़बर न हिकु बि न खपे मूंखे पक अथव वठ वठ दीदा जी तव्हांखे बि कोन ख़बर ये वठ बिल्कुल न खपनि पक अथव ॿिन्हिनि खे बिल्कुल न खपनि आई अम्मा त असांखे चरियो ठाहे वई गिनियूं गिनियूं करे एतिरा ऐं पंज जा करदार इकट्ठा कया अथई अरे अच्छे कुंवर तू आई काती अरे तू रात जो मरी वई अरे के भाभी भैया तू छा करे वई है तू बेचारी मुझे गाय मरी वई अरे केर मरी वियो तू मरी नहीं है मरी वई मुझे गाय अरे मां छो मरा मुंहिंजो त साई अटकियो पियो हुजे मां छो मरा पर कुंवर ही ॾीओ छो ॿारियो अथव अम्मा बत्ती हली वई अरे असां वटि कान वई बत्ती अठां वटि इन्वर्टर कमाल थी करी पर वरी बि मूंखे हेठि छो सुम्हारियो अथव ओ कोट चादर पे छॾ चादर 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 किवली, किवली, चादर किवली। चादर 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 हाँ। चादर पे छॾ चादर चादर हा मां त चवां थी खाई पी खपायो कंहिंखे न त भाई रेनू हेलो ओ भाई रेनू कम चाहे चिया खाई भाई नहीं है तो मुझे दो छा पिया था कयो कुछ ना कुछ ना मत जी मूंखे पतो पइजी वियो हां अम्मा 90 नॉट आउट आहे अरे 90 नॉट आउट न छॾो असांजी अम्मा जींदी सेंचुरी करे करे अरे भाई हां खाई पी ओ कंचो कंचो रेलू छा आहे
भाई का मैं छाए भाई सब माण्हू इकट्ठा लगा पिया आहिनि अरे टाइम में तो उत्सव बि थो हले छा? अरे कुछ पार्टी पिया कयूं अच्छा, हाँ भाई, हाँ, नाश्तो वाश्तो खणी आ बेटा इडली डोसो खाचो सीरो कोसो कोसो बिल्कुल बिल्कुल साथे केरो